ऐ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इस्लाम सच आहे, कुरान शरीफ सच आहे। जिन शख्स कूड़ को पंहिंजे ज़बान मां ॼाणी वेणी हयो, पोइ कहीं मामलात दीनी में हुजे, दुनियावी में हुजे, सियासी में हुजे, खानगी में हुजे, कूड़ जंहिं शख्स हयो उन पंहिंजे ईमान खे कैंचीअ सां कतरियो। हुनजे वात मां हुज़ूर था फरमाइनि एॾी बदबू थी निकिरे इन कूड़ जी, कूड़ जे इन जे अंदर मां कूड़ जे करे एॾी बदबू थी निकिरे जो हे जेके मुहाफ़िज़ मलाइका आहिनि, जे तोखे तूं नथो ॾिसे हो तोखे ॾिसनि था, इहे मलाइक सगोरा मैल पंध ताईं भॼी वेंदा आहिनि हिन जे बदबू खां। ऐ मुस्लमान, ख़ुश नसीब आहिनि उहे माण्हू जन पंहिंजो मामिलो दीन ऐं दुनिया जो सच जे मथां बिना कयो आहे। बदबख़्त आहिनि उहे पार्टियूं, बदबख़्त आहिनि उहे माण्हू जन जो धंधो सॼो ॾींहुं कूड़ आहे।